नासिन वाक़िया कंदासी सुप्रीम कोर्ट में खानगी यूनिवर्सिटियुनि से गैर कानूनी कैंपसिस बाबति दरख्वास्त ॿुधणी थी आहे। आला अदालत ॿुधणी दौरान खानगी यूनिवर्सिटियुनि जा गैर कानूनी कैंपस बंद करण जो हुक्म जारी करे छॾियो। अदालत HAC खे हिदायत कई त HAC के गैर कानूनी कैंपसिस में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे डिग्रियूं जारी कयूं वञनि। आगाह कई पिया के सुप्रीम कोर्ट में खानगी यूनिवर्सिटियुनि जे गैर कानूनी कैंपसिस बाबति दरख्वास्त ॿुधणी थी आहे। आला अदालत ॿुधणी दौरान खानगी यूनिवर्सिटी जा गैर कानूनी कैंपस बंद करण जो हुक्म जारी करे छॾियो। अदालत HAC खे हिदायत कई त HAC के गैर कानूनी कैंपस में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे डिग्रियूं जारी कयूं वञनि। सुप्रीम कोर्ट में खानगी यूनिवर्सिटियुनि जे गैर कानूनी कैंपस बाबति दरख्वास्त ॿुधणी थी आहे। आला अदालत ॿुधणी दौरान खानगी यूनिवर्सिटियुनि जा गैर कानूनी कैंपस बंद करण जो हुक्म जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, वक़्तनि जूं ख़बरूं वॾी ख़बरुनि जी अपडेट से लाइ ॾिसंदा रहो द TV न्यूज़।